नहमदुहु व नसल्ली व नसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा यब्तगूना फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वान सीमाहुम फ़ी वजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिका मसलुहुम फ़ित-तौरात व मसलुहुम फ़िल-इंजील कज़रइन अख़रज शतअहु फ़आज़रहु फ़स्तग़लज़ फ़स्तवा अला सूक़िही युअजिबु ज़ुर्राअ लियग़ीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति मिनहुम मग़फ़िरतुन व अज्रुन अज़ीमा। वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह अल्लाह फ़ी अस्हाबी ला तत्तख़िज़ूहुम मिन बादी ग़रज़ा वमन अहब्बहुम फ़बिहुब्बी अहब्बहुम वमन अबग़ज़हुम फ़बिबुग़ज़ी अबग़ज़हुम वमन आज़ाहुम फ़क़द आज़ानी वमन आज़ानी फ़क़द आज़ल्लाह वमन आज़ल्लाह यूशिकु अन यअख़ुज़। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल ख़ल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, हिकिड़े जुमे ते अलाह जे आऊं पंहिंजी कंहिं सोच में हो सघां कीअं ठोके यकियूं आयतूं थो पढ़ां, हिकिड़ी पोइ ॿी पोइ टी, पोइ वरी मूं घर सां कई दफ़ा ॻाल्हि गचा। उन जुमे ते हिकिड़ी सूरत नंढड़ी हुई जंहिंजी मूं खे तर्जुमो थियो त सम्झाणी ॿुधाई। उहा सूरत हुई कुल वल्लाह अहद, जंहिंजो नालो आहे सूरत इख़लास। उन हिकिड़ी सूरत में पंहिंजो जुमो इहो गुज़री, वरी ॿी आयत रहिजी वई, वरी उन आयत खे गुज़िरियल जुमे ते खयोसीं जंहिंमें मसइलो हो ख़त्म नबूवत वारो। उहो वरी गुज़िरियल जुमे ते बयानु थियो त हुन में उहो जुमे वारो टाइम गुज़री वियो। टी जेका आयत जेका अॼु मूं पढ़ी, इहो पुराणो कर्ज़ु आहे ॿिनि जुमनि जो अॻे। इन जो वारो वरी अॼु आयो आहे। पहिरीं जेका आयत हुई हुन में तौहीद हुई, ॿी जेका आयत हुई हुन में ख़त्म नबूवत हुई, साईं जन जो शान हो। टी जेका आयत अॼु मूं पढ़ी आहे न, इन में वरी सहाबा जो शान। हाणे इन आयत जी शुरूआत थिए पई मुहम्मदुर रसूलुल्लाह, या शुरूआत मोहम्मद अल्लाह जो रसूल
सिंधी में जी माना यही है। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साईं जिन जो नालो मुबारक अचे तो तव्हां असां सभिनी ते इहा शइ लागू आहे त पाण दुरूद पढ़ो। पर जेकॾहिं बार बार नथा पढ़ो गुनाहगार कोन थींदा, छो त मजलिस हिकिड़ी आहे। साॻी मजलिस में माण्हू जेकॾहिं वेठो आहे त बार बार दुरूद पढ़े तो सवाब आहे। हिकिड़ो दफ़ो ज़रूरी आहे, वाजिब आहे। मोहम्मद में अखर 4 आहिनि, मीम पोइ हा पोइ वरी मीम पोइ वरी ता, 4 अखर। आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं 1,24,000 नबी सगोरा आया, उन्हनि जूं उम्मतूं आयूं। पर इहो नालो मुबारक अल्लाह साईं लिकाए रखियो हो। न कंहिं नबी ॾांहुं इहो नालो मोकिलियईं त पंहिंजे औलाद ते ही नालो रख, न कंहिं नबी जो इहो नालो अल्लाह साईं पाण रखियो। लिकायो वेठो असांजे नबी सगोरे खां। सभ खां पहिरीं हिन ज़मीन ते इहो सुहिणो नालो असांजे नबी सगोरे जे मथां आयो, मोहम्मद। वाखाण में एतिरी जो अल्लाह खां पोइ एतिरी वाखाण ज़मीन ते आसमान ते कंहिंजी थी कान। अल्लाह ख़ुदि वाखाण कई क़ुरान जे 23 सिपारनि में मोहम्मद। आसमाननि ते जेके मलाइका रहनि था, 7 आसमान आहिनि। हिकिड़ो अॻिलो आसमान ज़मीन खां लखों करोड़ हिसा वॾो आहे। अल्लाह जो रसूल फरमाए मेराज वारे रात वियो त आसमाननि ते त 4 आङुरियुनि जी बि जाइ ख़ाली कोन हुई, मलाइक बीठल हो। ही साईं जिन जी शायदी आहे। 4 आङुरियुनि जी बि जाइ आसमाननि ते ख़ाली कोन्हे। 7 आसमान आहिनि। हाणे ॿुधायो मलाइक घणा थिया? वमा यालम जुनूद रब्बिक इल्ला हू। कुरान में फरमाए तुंहिंजे रब जे लश्करनि जी ॼाण सिर्फ़ अल्लाह जे ज़ात खे। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। खुद रब ऐं हुन जा मलाइका रहमत था मोकिलीन मोहम्मद मुस्तफ़ा जे ज़ात ते। रब वाखाण करे मलाइका हड़ मलाइका। ओ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आऊं हिन दुनिया मां मोकिलाईंदुसि वो मुंहिंजी क़ब्र जो मुबारक ते रोज़ानी 70,000 मलाइक दुरूद सलाम पढ़ण ईंदा। अरे सऊदी अरब जो बादशाह अमेरिका जे चवण ते कोरोना वारो कूड़ हणी हज उमरो बंदि कराए, रसूल जे रोज़े जी हाज़िरी खां माण्हुनि खे मालूम करे। पर अल्लाह जा 70,000 मलाइक रोज़ानी रसूल जे रोज़े मुबारक ते दुरूद सलाम पढ़ंदा। ऐं पाण फरमायूं हिकु दफ़ो जेके पढ़ी विया न उन्हनि खे वरी क़यामत ताईं ॿियो वारो कोन मिलंदो। जंहिंजी वाखाण रब करे सो मोहम्मद, जंहिंजी वाखाण मलाइका कनि सो मोहम्मद, जंहिंजी वाखाण हूरूं कनि सो मोहम्मद, जंहिंजी वाखाण जन्नत जे पन पन ते आहे सो मोहम्मद, जंहिंजी वाखाण आसमाननि ते, जंहिंजी वाखाण फिज़ा में, जंहिंजी वाखाण बर में, जंहिंजी वाखाण बहर में, जंहिंजी वाखाण बेटनि में, जंहिंजी वाखाण जबलनि में, जंहिंजी वाखाण ज़मीन जे तह में, जंहिंजी वाखाण जबल जे तह में, जंहिंजी वाखाण समुंड जे तर में, जंहिंजी वाखाण मुसलमाननि वटि, जंहिंजी वाखाण गैर मुसलमान वटि, जंहिंजी वाखाण अल्लाह जे मच्छियुनि वटि, पखियुनि वटि, जीतनि वटि सो मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात वाखाण एतिरी वाखाण कंहिंजी थी। बांग जे रसूल जो ज़िक्र न आहे त बांग मुकम्मल कोन्हे। जे तकबीर में रसूल जो ज़िक्र न आहे त तकबीर मुकम्मल कोन्हे।
जे कुरान में रसूल जो जिक्र न है तो कुरान मुकम्मल कोने, जे नमाज में रसूल जो दरूद न है, रसूल जो जिक्र न है तो नमाज मुकम्मल न है, जे हज ते रुगो बैतुल्लाह है, रोजे रसूल की हाजिरी न है तो हज मुकम्मल कोने। इबादतूं ही एड़ियूं रखी जॾहिं त जित खुदा हूंदो उते मुस्तफ़ा हूंदो। मुहम्मद रसूलुल्लाह या स्टार्टिंग अशरात मोहम्मद अल्लाह जो रसूल है। 4 अखर नाले में ऐं अल्लाह के नाले में भी 4 अखर कहीं जो वॾो हूंदा उहा अल्लाह जो हिकमत वञो। अल्लाह में भी 4 अखर, मोहम्मद में भी 4 अखर, कुरान में भी 4 अखर, मज़हब में भी 4 अखर, जो मलाइक वॾा भी 4, किताब वॾा भी 4, खलीफा भी 4, तरफ भी 4, मौसमों भी 4, केॾा ईंदे तो बच्चा इन मां जान कोन छुटंदी कोन्हे। केॾा ईंदे अल्लाह अखर गणियो, मौलवी खां पुछो, लिखल पढ़ल है तो वञी गणिजा वॾी जान वॾो जान अचाईंदी। बहरहाल ऐं कुरान शरीफ़ में अल्लाह तबारक व तआला जेके भी नबी सगुण आहिनि उन्हनि खे अलाह साईं जॾहिं सॾु कयो त नालो वठी पोइ सॾु कयो। जीअं पाण सॾु कंदा आहियूं, ओए जुमन जुमन पाण सॾु कंदा आहियूं, नालो खणंदा आहियूं, ओए ईसा। अल्लाह तबारक व तआला नबियुनि जा नाला खणी पोइ सॾु कयो। या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्नह, ओ आदम तूं ऐं तुंहिंजी ज़ाल वञी जन्नत में रहो। या नूह इहबित मिन्ना बिसलामिन, ओ नूह नबी हाणे पानी सुकी वियो, ॿेड़ी अची वई ज़मीन ते, हाणे लहो। या नूह ओ नूह इहबित लहो, हाणे लहो भला नालो वठी हाणे सॾु कयो। या ईसा इन्नी मुतवफ़्फ़ीक व राफ़िउक इलैया, या इब्राहिम कद सद्दक़्ता रुया। नाला खणी रब सॾु पियो करे सभिनी नबियुनि जा ईअं, पर असांजे नबी सगुर खे नालो वठी रब सॾु कोन कयो। लक़बनि सां, इज़त वारनि लक़बनि सां, जीअं पाण चयो ओ साईं, ओ सर, ओ हज़रत, ओ जी, नालो कौन खणो इज़त में? बाबा, अब्बा, अबू, वारिसा, अम्मा, अम्मी, नालो कौन खणो अदब में? ऐं माई को मुड़ुस नालो कौन खणो? ओ केरु? अंब जो पेड़, पर इहो मुंहिंजी तबियत आहे त पोइ अॼु अचो वञे त पोइ हणे छॾियो। अल्लाह तबारक व तआला कुरान में असांजे नबी सरदार खे जॾहिं सॼो तॾहिं लक़बनि या अय्युहल मुज़म्मिल क़ुम अल-लैल इल्ला क़लीला, या अय्युहल मुदस्सिर क़ुम फ़अंज़िर व रब्बक फ़तहिर, यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन, ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा, या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजन मुनीरा। लक़ब या अय्युहर रसूल, या अय्युहन नबी, लक़बनि सां अल्लाह यादि कयो। पर 4 जायूं कुरान जूं अहिड़ियूं जिते अल्लाह तबारक व तआला असांजे नबी सगुर जो नालो खयो।